दादू मां दानिश खुश्क की रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क जियां दादू ज़िले में 12 रबीउल अव्वल मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ रैलियूं कढियूं पियूं वञनि, जॾहिं त मरकज़ी जलसो सुभाणे दादू जे कचहरी रोड ते मुनाक़िद कयो वेंदो, जंहिंमें आलिम दीन जलसे ख़िताब कंदे उन सां गॾु एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासकली पुलिस सिक्योरिटी जे इंतज़ामनि बाबति पंहिंजे पधिराई में ॼाणायो आहे त सुभाणे 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में समूरे ज़िले में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। समूरे ज़िले में 1800 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। उन सां गॾु दादू शहर में थींदड़ मरकज़ी जलसे ऐं रैलियुनि जी सिक्योरिटी लाइ 270 अहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जेके पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो। ऐं एसएसपी दादू जो वधीक चवणु आहे त दादू ज़िले जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पिणु सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ अलॻि सां पुलिस दस्तू मूजिबि हूंदो, जेको हिकदम वाक़े वारी जाइ ते पहुची पैदा थियल कशीदगी जी सूरतहाल ते ज़ाब्तो आणींदो। एसएसपी दादू चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ पुलिस जो अवलैन फ़र्ज़ आहे।